बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। रुकन बुरड़ा का खबर शामिल कयूं पिया। जान मोहम्मद दबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ बलदियाती चूंडनि में भरपूर हिस्सो वठी फंक्शनल लीग जे मुखालफ़नि खे घर भेड़ो कंदासीं। सिंध खे तबाह करण में पीपीए का भी कसर न छॾी आहे। अहिड़ो इज़हार फंक्शनल लीग तालका सांगड़ जे सदर रईस अली हसन निज़ामानी रुकन बुरड़ा में पुलिस जमादार अब्बास अबड़ो सां चाचे जी वफ़ात ते ताज़त करण दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। उन वधीक चयो त सिंध समेत ज़िले सांगड़ में पाणीअ जी खोट पैदा करे हथ वठी आबादगारनि खे तबाह कयो आहे। उन जी ज़िम्मेवार पीपी आहे। हुन चयो त फंक्शनल लीग जो ज़िले सांगड़ मां ख़त्म थियण जो सियासी राग उॻाईंदड़ असांजे मुखालफ़नि खे ईंदड़ चूंडनि जो इंतज़ार करणु घुरिजे। ज़िलो सांगड़ अॼु बि पीर साईं जे दुआउनि सां फंक्शनल लीग जो सियासी क़िलो आहे। हुन चयो त पीपीए एमक्यूएम जो इतिहाद सिंध जी भलाई न पर सिर्फ़ ज़ाती मफ़ादनि ते ॿधल आहे, जेको अॻिते हली सिंध खे तमामु वॾो नुक़सानु ॾींदो। उन मौक़े ते रईस शेर मोहम्मद निज़ामानी, गफ़ूर जावरी पिणु गॾु हुआ।